Hi guys, hi माण्हू मूंखे जाम मैसेजेस आया आहिनि तव्हांजा कि यू पीपल आर सरप्राइज्ड कि मां बासण थी धोआं। मूंखे नथो सम्झ में अचे हिन में सरप्राइज जो छा आहे, छाकाणि त येस आई अग्री मां ॾाढे लाॾ कोड सां पाली वई आहियां एंड असां थोरी लग्जरी लाइफ स्टाइल जीअंदा आहियूं बट इन दीस टाइम्स जंहिंमहिल घर में काई माई कान्हे आई थिंक इहो त बेसिक आहे न हिकदमि कि मॉम डैड खे विहारे करे असां उन्हनि जी शेवा कयूं, असां माना मां ऐं मुंहिंजो भाउ एंड जेके माण्हू सोचनि था न कि अरे हीअ कीअं थी करे, हीअ त लंडन में रही आई आहे, हीअं हूअं बिगड़ियल हूंदी। लंडन में रहणु या अकेलो रहणु माना बिगड़णु न हूंदो आहे, ठीकु आहे। अकेलो रहणु पाण तव्हांखे एॾो कुझु सेखारे छॾींदो आहे, ओ माय गॉड, जंहिंजी काई हद ई न आहे। फॉर एग्ज़ाम्पल 5 साल जंहिंमहिल मां लंडन में हुअमि, पंहिंजो खाधो पाण ठाहींदी हुअमि, सॼी देरि त ॿाहिरि खाई नथा सघूं, ओतिरा पैसा आहिनि न, एंड हर घड़ी पंहिंजा बासण पाण धोईंदी हुअमि। 5 साल जाम वॾो वक़्तु थींदो आहे एंड इनफैक्ट लंडन में त मुंहिंजियूं सभु प्लेटूं सेरेमिक जूं हूंदियूं, कांच जूं हूंदियूं, त वधीक टुटण जो चांसिस हूंदा आहिनि। एंड येस आई वॉन्ट टू टेल यू कि मूंखे घर जो कमु करणु मम्मी ऐं पप्पा ॿिन्ही सेखारियो आहे, छाकाणि असांजे घर में जाम इक्वालिटी आहे। मुंहिंजो भाउ पोचो थो हणे, हर बासण थो मले, हर मां थी पोचो हणां, हर बासण थी मलियां। आई थिंक मां यूट्यूबर हुअण खां अॻु या ॿियो कुझु बि प्रोफेशनल हुअण खां अॻु पहिरियों जिन माउ पीउ वॾो कयो आहे, मुंहिंजी उन्हनि जे तरफ़ ॾाढी वॾी ज़िम्मेदारी आहे एंड आई एम रियली एंजॉइंग डूइंग घर जो कमु, छाकाणि त इट्स ऑल्सो वेरी स्ट्रेस बस्टिंग, आई डोंट नो हाउ टू एक्सप्लेन, बट येस उते बि मुंहिंजो बासण धोइणु हमेशह ईंदो हूंदो, वधि में थोरा ग्लव्स पाइणा आहिनि, ॿियो छा। एंड हिकु ॻाल्हि जेकी मूंखे न वणंदी आहे बासण मलण जे बारे में, उहे इहे आहिनि, इहे छा चइबो पतीला, बाटियो। ओ माय गॉड, तव्हांजे फैमिली में जेतिरा बि माण्हू 1000 दफ़ा चांहियूं था पीअनि, ओड़ा माण्हू मुंहिंजे घर में बि आहिनि। मां चांहि न पीअंदी आहियां एंड मूंखे चांहि जा पतीला धोअणु सफ़ा न वणंदा आहिनि, बाटियूं, बट दैट इज़ लव, यू नो, इट टीचेस यू टू एडजस्ट। अगर हो चांहि पीअणु बंदि न कंदा, इन जो मतिलबु इहे न कि मां बि बासण मथे फिटी करे चवां मां न कंदमि, दो आई वुड लव टू डू दैट। मूंखे बासण मलण में कलाक 2 कलाक लॻी थो वञे एंड मुंहिंजो एक्सपीरियंस इहो आहे कि मुंहिंजा हथ जाम ड्राई था थी वञनि, माना सॼी देरि पाणी ऐं सर्फ में विझी करे, इन करे मां थोरा ग्लव्स पाईंदी आहियां, राति जो जाम थिक हैंड क्रीम हणंदी आहियां। तव्हां पंहिंजो बासण मलण जो एक्सपीरियंस मूंसां शेयर कजो एंड मूंखे ॿुधायो तव्हांखे छा वणंदो आहे, छा न वणंदो आहे। ॾिसो प्लेटूं सुकी वियूं आहिनि, थोरो पाणी हणूं, छा वणंदो आहे छा न वणंदो आहे बासण धोइण जे बारे में। बासण मलण सां कोई माण्हू नंढो या वॾो नथो थी वञे, ऑफकोर्स असांखे बि जाम मायूं आहिनि घर में, बट हिन वक़्त में काई माई न आहे, इन करे मां बासण नथी मलियां एंड इन करे मां मम्मी खे हेल्प नथी कयां। इन जनरल ऑल्सो आई लाइक हेल्पिंग, जंहिंमहिल जाम मायूं घर में हूंदियूं आहिनि तॾहिं बि मां उन्हनि सां रंधिणे में गॾु बीहंदी आहियां, छाकाणि आख़िर त असांजो घर आहे न, मथां ध्यानु त ॾियणो आहे न। बसि मूंखे वधीक प्रवचन न करिणो आहे, मूंखे तव्हांखे ॾेखारिणो हुयो कि मां एक्चुअली बासण मलींदी आहियां, ख़ुशी ख़ुशी मलींदी आहियां एंड इट्स एब्सोल्युटली नथिंग टू बी अशेम्ड अबाउट। आई एम वेरी प्राउड कि मूंखे सभु कमु पंहिंजो करणु ईंदो आहे एंड मुंहिंजे भाउ खे बि ईंदो आहे। वी आर वेरी प्राउड ऑफ द जेंडर इक्वालिटी in the Rajpal house. Alright guys, happy basan mulling. Bye bye. Share, subscribe, of course खबर अथव तव्हांखे। मां सोचां थी बासण मलंदे हिकिड़ो फनी वीडियो ठाहियां, मोकिलियो न कुझु सुठियूं लाइनियूं मोकिलियो, अचो मस्ती कयूं था, ओके, DMs में। बाय।